Assalamu alaikum and welcome to Motivational Skills by Sufi Sher. Assalamu alaikum everyone. जीअं त अॼु जो असांजो टॉपिक आहे सिंधी ग्रामर ऐं सिंधीअ में कुझु शाइरी जूं सिन्फ़ूं आहिनि, यानी मुख़्तसिर डेफिनेशन ते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असां गौर कंदासीं। अॼोको लेक्चर असांजो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु डेफिनेशन ते मुश्तमिल हूंदो। काफ़ियो छा खे चइबो आहे? हाणे काफ़ीअ में इहो थींदो आहे, हम आवाज़ लफ़्ज़नि खे काफ़ियो चइबो आहे। मिसाल तौरु कंहिं बि शाइरीअ में आख़िर में हिकु जहिड़ा लफ़्ज़ बीहंदा आहिनि, उन्हनि खे असां छा चवंदा आहियूं? काफ़ियो चवंदा आहियूं। मिसाल तौरु करारी, ॾोहारी, कुफ़ारी, ठीकु आहे। अहिड़े तरह जा जेके बि लफ़्ज़ असां वटि हम आवाज़ जी बीहनि, उन्हनि खे असां काफ़ीअ में शुमारु कंदा आहियूं। इस्म छा खे चइबो आहे? असां इस्म जे बारे में पहिरियों लेक्चर करे चुका आहियूं, जेको ॻाल्हाइण जा 8 लफ़्ज़ जेके आहिनि या ग्रामर जा 8 लफ़्ज़ जेके आहिनि या पार्ट्स ऑफ स्पीच, उन ते असां कलाक जो लेक्चर करे चुका आहियूं। तव्हांखे वधीक डिटेल लाइ उन लेक्चर खे ज़रूरु ॿुधणो पवंदो। अॼु असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु शार्ट लेक्चर था कयूं पिया, ठीकु आहे। इस्म छा खे चइबो आहे? इस्म कंहिं बि शइ जे नाले खे इस्म चइबो आहे। उहो कंहिंजो बि नालो हुजे, आम हुजे या ख़ासि हुजे, जंहिंजो बि नालो हूंदो उहो इस्म हूंदो। हाणे अचे थो इस्म आम कंहिंखे चइबो आहे? आम शयुनि जे नालनि खे या जायुनि जे नालनि खे इस्म आम चइबो आहे, जेके माना आम हुजनि, कॉमन हुजनि, उन्हनि खे इस्म आम चइबो आहे। मिसाल तौरु इंसान, हाणे इंसान त काफ़ी थी विया। हाणे पर्टिकुलर जेकॾहिं ईंदो, मुंहिंजो नालो ईंदो या कंहिं ॿिए जो ईंदो, असलम अचे, सलीम अचे, जेको मख़सूस नालो ईंदो, उन मख़सूस नाले खे असां इस्म ख़ासि चवंदासीं। या आम नाला जेके हूंदो आहे त उन्हनि खे असां जेको आहे आम नालो चवंदासीं, ठीकु आहे। उन पोइ अचे थो अहिड़ा लफ़्ज़ जेके सीन सां शुरू थियनि था, उन्हनि खे छा चइबो आहे? उन्हनि खे अहिड़ा लफ़्ज़ जेके सीन सां शुरू थियनि था, अहिड़े लफ़्ज़नि खे तजनीस हरुफ़ी चइबो आहे, ठीकु आहे। मिसाल तौरु सो, सचो, सैयद ऐं सिंगार वग़ैरह। ॿियो नंबर सवाल नंबर ॿियो आहे, अधु दम छा खे चइबो आहे? अधु दम, हिन निशानीअ ते थोरो दम खां वधीक साह, यानी अधु दम खणणो आहे। जुमिले जा ॿ वॾा भाङा जंहिंजो पाण में लाॻापो आहे, उन्हनि विच में थोरो दम खां वधीक बीहण जी ज़रूरत आहे, उते अधु दम जो निशान ॾिबो आहे। यादि रखो त थोराईअ में रहंदड़नि खे अक़लियती या अक़लियत वारा बि चयो वेंदो आहे। हुर्फ़े निदा छा आहे? अहिड़ा लफ़्ज़ जेके सॾु करण या दिलि जी हालत ऐं कैफ़ियत जहिड़ोकि ॾुख, ख़ुशी, अफ़सोस, अजब, कावड़ या धिकार लाइ कमु अचनि, उन्हनि खे हुर्फ़े निदा चइबो आहे। जीअं अफ़सोस, मुंहिंजी ॿिली मरी वई, अबोल, चाचो कांडेरो मरी वियो, अबाड़े, हाणे छा थींदो? अहिड़नि लफ़्ज़नि खे हुर्फ़े निदा चइबो आहे। यादि रखो त साईं, मुंहिंजा साईं हुर्फ़े निदा जा मिसाल आहिनि। थोरो दम छा आहे? थोरो दम यानी कामा, हिन निशानीअ खे कामा बि चऊं था। पढ़ण दौरान हिन निशानीअ ते थोरो बीबो आहे। फ़ेल मुतसदी मारूफ़ छा आहे? अहिड़ा जुमिला जन मां फ़ाइल ऐं मफ़ूल ॿई ज़ाहिर हुजनि। मिसाल तौरु अहमद किताब पढ़े थो, हू ख़त लिखे थो। ज़रफ़ छा खे चइबो आहे? उहो लफ़्ज़ जेको वक़्तु, जाइ, रीत, क़दुरु, हाकार ऐं नाकारी जी माना ॾेखारे, उनखे ज़रफ़ चइबो आहे। मिसाल तौरु हाओ, न वग़ैरह। सवाल आहे ज़मीर इस्तफ़ाम छा खे चइबो आहे? अहिड़ा लफ़्ज़ जेके सवाल पुछण जे कमु अचनि, उन्हनि खे ज़मीर इस्तफ़ाम चइबो आहे। जीअं केरु, कहिड़ो, छा, छा लाइ, छो, कुॼाड़ो वग़ैरह। मिसाल तौरु तूं केरु आहीं? सवाल आहे हुर्फ़ जुमिलो छा खे चइबो आहे? जवाबु, उहो लफ़्ज़ जेको ॿिनि लफ़्ज़नि, जुमिलनि जे ॿिनि भाङनि या ॿिनि जुमिलनि खे ॻंढे हिकु करे, उनखे हुर्फ़ जुमिलो चइबो आहे। मिसाल तौरु असगर स्कूल वेंदो आहे, पर शाम जो दुकान ते बि कमु कंदो आहे। जेको असां पर इस्तेमालु कयोसीं, उहो हुर्फ़ जुमिले में इस्तेमालु कयोसीं। यादि रखो त सिंधु दरिया ते सिंध में गुडू बैराज, सखर बैराज ऐं कोटड़ी बैराज ठहियलु आहिनि। इहो सुवालु जेकॾहिं अचे त सिंधु दरिया ते कहिड़ा कहिड़ा दरिया आहिनि, या ऑप्शननि में कोई बि ॾिए त असांखे ख़बर हुजणु घुरिजे सिंधु दरिया ते 3 दरिया यानी 3 बैराज ठहियलु आहिनि। सिंधु दरिया ते कहिड़ा कहिड़ा बैराज आहिनि? गुडू बैराज पहिरियों, पोइ विच में जेको आहे सखर बैराज आहे, पोइ अॻिते हली करे कोटड़ी बैराज ठहियलु आहे। दम छा खे चइबो आहे? दम यानी डबल डॉट, ॻाल्हि पूरी करण खां पोइ ॻाल्हि खे वधीक असराइतो बणाइण लाइ कुझु वधीक बयानु करिणो हूंदो आहे। को पहाको या मिसाल ॾियणो हूंदो आहे त पहिरें जुमिलो पूरो थियण खां पोइ डबल डॉट निशानी ॾिबी आहे। ज़मान मुस्तक़बिल छा खे चइबो आहे? अहिड़ा फ़ेल जंहिं मां ख़बर पवे त उहो कमु ईंदड़ वक़्त में थींदो, उन ज़मान खे ज़मान मुस्तक़बिल चइबो आहे, यानी ईंदड़ वक़्त जे लाइ ज़मान मुस्तक़बिल इस्तेमालु थींदो आहे। ज़मान माज़ी छा खे चइबो आहे? जेको गुज़री वियो वक़्तु, उनखे ज़मान माज़ी। ऐं ज़मान हाल छा खे चइबो आहे? जेको वक़्तु हली रहियो आहे, उनखे असां ज़मान हाल चवंदा आहियूं। रदीफ़ छा खे चइबो आहे? काफ़ीअ जे पुठियां वरी वरी कमु ईंदड़ लफ़्ज़
या फ़िक्रनि खे रदीफ़ चइबो आहे। यानी शाइरीअ में कुझु लफ़्ज़ आख़िर में रिपीट थींदा रहंदा आहिनि, जेके बार बार रिपीट थियनि था। उन रिपीट थियण वारे अमल खे या उन्हनि अल्फ़ाज़नि खे असां काफ़ियो चवंदा आहियूं। बहार आयो, ठीकु आहे। फ़ाइल मुतसादी मजहूल छा आहे? अहिड़ा जुमिला जिन में फ़ाइल गुम थी वञे ऐं मफ़ऊल फ़्री फ़ाइल जी जाइ वलारे, जीअं किताब पढ़िजे थो, मानी खाइजे थो। यानी हे उहे जुमिला हूंदा आहिनि जेके असां पैसिव वॉइस में इस्तेमालु कंदा आहियूं। छो त काफ़िनि माण्हुनि जी इंग्लिश सुठी हूंदी आहे, त उन इंग्लिश में ग्रामर सुठी आहे, जंहिंजे करे असां आसानी सां इंग्लिश जा जेके टर्म यूज़ कंदा हुआसीं, असां ग्रामर खे, सिंधी ग्रामर खे बि आसानी सां सम्झी सघूं था। पर सिंधी बि असांजी आसान आहे, पर छो त इन जे करे असां इन खे रिपीट न कंदा आहियूं या इन ग्रामर खे कॾहिं पढ़ियो न आहियूं, तंहिंजे करे असांखे इहे ग्रामर ख़बर न आहे। पर इहे टर्म जेकॾहिं असां इंग्लिश में यूज़ कयूं त असांखे काफ़ी सिंधी ग्रामर जा टर्म असांखे आसानी सां उन जी डेफिनेशन अची वेंदियूं। पहाको या चवणी छाखे चइजे थो? किन थोरनि ऐं मुनासिब लफ़्ज़नि में को अकुल वारो नुक़्तो या का हक़ीक़त बयानु कयल हुजे त उनखे पहाको या चवणी चइबो आहे। जीअं जीअं बंदे जे मन में हिकिड़ी, साहब जे मन में ॿी। सवाल आहे, अजब जी निशानी छाजे पुठियां ॾिबी आहे? अजब जी निशानी अरमान, अजब, अफ़सोस या सॾु वग़ैरह वारे लफ़्ज़नि जे पुठियां ॾिबी आहे। अहिड़ी रीति अॼु असांजो मुख़्तसिर डेफिनेशन वारो लेक्चर पूरो थियो, जेको असां सफ़ा मुख़्तसिर करे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु डेफिनेशन ते ई ॻाल्हायोसीं। जेके तव्हांखे असांजा लेक्चर वणंदा, पसंदि कंदा, लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं शेयर कंदा, जीअं ॿिया बि असांजे लेक्चर में फ़ाइदो हासिलु करे सघनि। असांजी कोशिशि हूंदी त काफ़ी शयुनि खे कवर कयूं, छो त हाणे टाइम घटि आहे, इन करे मुख़्तसिर शयुनि खे ई हाणे असां कवर करण जी कोशिशि कंदासीं। पहिरें वारा असांजा जेके लेक्चर आहिनि, उहे असांजा लेंदी लेक्चर आहिनि। उहे जेकॾहिं तव्हांखे खपनि, असांजी प्लेलिस्ट खे ज़रूरु फॉलो कंदा। मोटिवेशनल स्किल्स बाय सुफिया जे पेज ते वञी करे प्लेलिस्ट में असांजा हर क्लास वाइज़ ऐं सब्जेक्ट वाइज़ लेक्चर्स अवेलेबल आहिनि। उन्हनि खे ज़रूरु फॉलो कंदा, त जीअं तव्हांजी तयारी बहितर खां बहितर थी सघे। थैंक्स फॉर वॉचिंग। रिमेंबर अस इन योर प्रेयर्स।